अरे भाई असां त ॾाढो राम राम कंदा आहियूं, कई मालाऊं सटकाईंदा आहियूं, चवनि था राम नाम कीअं जपियो अथव। जॾहिं राम नाम जपियो त केवल ईअं न सम्झो कि राम जो नालो तो जपियां, त चई राम में भगवान राम पाण पंहिंजो पाण खे नाम में समाए छॾियो आहे। पंहिंजी सभिनी शक्तियुनि सहित भगवान नाम महाराज में समाइजी आहिनि। तव्हां ईअं न सम्झो राम जो नालो पकड़ियो आहे, जंहिं ॾींहुं तव्हां सम्झंदव नाम न राम ई पकड़ियो आहे, बसि उन ॾींहुं असली भॼन शुरू थी वेंदो। बर्फ़ में छा भरियल आहे? बर्फ़ में पाणी पाणी भरियल आहे। तहिड़ी तरह सां नाम में राम ई राम भरियल आहे कि हे मुंहिंजे मुख में नाम आहे, हिते मुंहिंजा इष्ट वेठा आहिनि। जेको भी स्वरूप आहे तव्हांजो, श्री कृष्ण राम जी शिव जी, निर्गुण निरंकार सगुण साकार, जंहिं स्वरूप में तव्हां भाव रखंदव भगवान उन ई स्वरूप में तव्हांखे अनुभव कराईंदा। सूरदास महाराज जा नेत्र बंद, भगवान हीअं गिटे ते हथ रखी उन जा भॼन 3-3 4-4 घंटा अची ॿुधंदा वैकुंठ छॾे करे। हरे राम। त राम नाम समझो भाई कि राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है। जो सुख को चाहे सदा शरण राम की ले, कहो नानक सुन रे मना दुर्लभ मानुख दे। एडी महिमा तूं ॿुधंदो रहे, उन नाम खे प्राणनि में त न वसाए। एकाद माला त सॼी दुनिया कंदी आहे, अगरबत्ती दुनिया ॿारींदी आहे, थोरो घणो त सॼी दुनिया कंदी आहे। प्यारा हे जन्म बि तूं विञाए छॾींदे, हाणे त सावधान थी। राम जे नाम जो तत्व सम्झ। राम जे नाम सां हनुमान महाराज राम जी खे ॿधी छॾियो, कृष्ण नाम सां यशोदा मैया कृष्ण खे वश में करे छॾियो। ओहो, इन नाम जे बल ते नामदेव महाराज जी अची करे श्री कृष्ण भगवान बार बार अची सेवा था कनि। धन्य महाराज जा बैल था हलाइनि पिया। त्रिलोचन महाराज वटि 13 महीना अची करे नौकरी कयूं। इन नाम जे सदके मीरा जो जहर पिया। इन नाम जे सदके गुजरात जे नरसिंह राम मेहता जी 700 मोहरूं चुकाए आया। कहिड़ो खेल आहे जेको भगवान न कयो जे भक्तनि में। हरे राम। त राम खे, भगवान जे नाम खे कोरो कोरो नाम न समझो। हरि सिमरन में आप निरंकारा। पंहिंजे नाम में भगवान लिखियल आहिनि। आकार नजर भले नथो अचे निरंकार रूप में, पर उहे श्री कृष्ण आहिनि। कृष्ण जे नाम में, राम जी जे नाम में पूरा पूरा राम समायल आहिनि। ईअं सम्झी करे भॼन कयो भाव सां। 5 मिंटे जो भॼन बि 50 साले जो थी वियो। हरे राम।